अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH में तव्हां सभिनी खे वरी कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिब प्राइमरी स्कूल मोहम्मद जखराणी बंद, वसवारनि जी बेइज़्ती ख़िलाफ़ शागिर्द ऐं वालिदैन जो सख़्त एहतजाज। कश्मीर तालीम दुश्मन पॉलिसी जो हिकु नओं मिसाल। तालका कश्मीर में वाक़िअ प्राइमरी स्कूल मोहम्मद जखराणी, जेको गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां तालीम ऐं तरबियत जे मैदान में नुमायां कारकर्दगी ॾेखारे ईंदो हुयो, इंतिज़ामी नाइंसाफ़ियुनि सबबि बंदि कयो वियो आहे। मालूम थियो आहे त स्कूल में रोज़ानो जी बुनियाद ते 120 शागिर्द ऐं 60 शागिर्द तालीम हासिल करे रहिया हुआ, जॾहिं स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मौजूदु हुयो जेको पंहिंजियूं ज़िम्मेवारियूं मुकमल ईमानदारी सां निभाए रहियो हुयो। उन बावजूद शागिर्दनि जी तादाद मुताबिक़ वधीक उस्ताद ॾियण बदिरां मौजूदा उस्ताद खे बिना जवाज़ जे STR तहत अहिड़े स्कूल में बदिली कयो जिते उस्ताद जी ज़रूरत ई न आहे, जंहिं सबबि स्कूल मुकमल गैरफ़ाल थी वियो आहे। मक़ामी रवासियुनि, वालिदैन ऐं शागिर्दनि इज़हार कयो आहे त जिते केतिरा ई सरकारी स्कूल सरदारनि ऐं बासर माण्हुनि जूं ओताकूं ऐं मालखाना बणियल आहिनि, उते हिकु फ़ाल ऐं कामयाब तालीमी इदारे खे बंदि करणु नाइंसाफ़ी आहे। संदसि चवणु हुयो त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध सिर्फ़ नारो न, अमली क़दम थियणु घुरिजे। इलाइक़े माण्हुनि सिंध एजुकेशन ऐं लिटरेसी डिपार्टमेंट जे आला इख़्तियारनि खे अपील कई आहे त फ़ौरी तौर ते प्राइमरी स्कूल मोहम्मद जखराणी खे नओं सेविंग्स कोड जारी करे उस्ताद मुक़ररु कया वञनि, जीअं मुस्तक़बिल जे गुलनि खे मुरझाइण खां बचाए सघिजे ऐं इलाइक़े में तालीम जो सफ़र जारी रखी सघिजे। मक़ामी शहरनि मुतालबो कयो त ईंदड़ नसलुनि जो मुरकूं न खसियूं वञनि, स्कूल बहाल करे ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन बणायो वञे।